अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे त नाकाम इंसान उन खे चइबो आहे जेके हिन दुनिया में गाफ़िल रहिया ऐं पोइ जॾहिं मरण महिल फ़रिश्ता नज़र अचनि था, पोइ उनखे ॿाहूं वधंदा, पेरे पवंदा, त वाक़ई इहा ॻाल्हि सची निकिती, असांखे सेकंड चांस ॾिनो। अॼु असांजो मौज़ू इहो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रूसिहिम इंद रब्बिहिम। तव्हां मुजरिमनि खे ॾिसंदव त अलाह जे आॾो कंधु झुकायो बीठा हूंदा ऐं चवंदा त अलाह साईं अवसर न, हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे, समय न, ध्यान सां सभु ॻाल्हि ॿुधी अथऊं, फर्जे न, असांखे सेकंड चांस ॾे, न अमल सालिहन, असां नेक अमल वञी कंदासीं, इना मूकिनून। हाणे इहे निज़ारा ॾिसी असांखे यकीन अची वियो आहे। पोइ अलाह छा थो चए? चए थो शाबास, माना आऊं हाणे तव्हां सां ज़ोरी कयां, तव्हांखे ज़ोरी कयां त जीअं तव्हां ईमान वारा थियो। रब साईं फरमाए थो, वलो शइ न, जेकॾहिं असां पहिरीं दफ़े ईअं चाहियूं हा, ल आतईना कुल्लु नफ़्सिन हुदाहा, त असां तव्हांखे पहिरीं दफ़े हिदायत ॾेई छॾियूं हा। हींअर जो तव्हां मूंखे चओ था त ड्रामो कर, असांखे वापसि मोकिल त नेक अमल कंदासीं, त जीअं जेकॾहिं मां चाहियां हा त तव्हांखे उते ई मां कयां हा, लेकिन ईअं कोन्ह थींदो। वलाकिन हक़ल कौल मिनी, अल्लाह साईं फरमाए थो, मुंहिंजो प्रोग्राम अॻे ई डिज़ाइन थियल आहे, जंहिंमें आहे ल अमल अन जहन्नम मिनल जिन्न वन्नास अजमईन। हेड़ी जो मूं जहन्नम ठाहियो आहे, त अल्लाह साईं चए थो मूं बि त एस्टीमेट कयो हो त इन्हीअ खे इन्हीअ साइज़ जो ठाहियां थो, जंहिंमें जिन्न ऐं इंसान भरींदुसि। तंहिंजे करे हाणे कुझु कोन्ह थींदो। फ़ज़ूक़ू, हाणे सॼो अज़ाब सहो, बिमा नसी तुम लिका यौमिकुम हाज़ा, जो क़ुरान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िबानी तव्हांखे चई चई बीठासीं, अलाह आहे, हिसाब थींदो, नेक थियो, लेकिन तव्हां हिन ॾींहं जे मुलाक़ात खे विसारे वेठो। इन्ना नसीनाकुम, अलाह चए थो हाणे मां बि तव्हांखे विसारे छॾियो। पादर खाओ, थुकूं खाओ, फ़रिश्तनि जूं लतूं खाओ, पहिरीं हिन दुनिया में मां तव्हांजो ख़्यालु रखंदुसि, मां तव्हां ॾे निहारींदुसि, मां तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधंदुसि, तव्हांजूं दुआऊं ॿुधंदुसि, तव्हांखे मां अटेंशन ॾींदुसि। पर हाणे नो अटेंशन। वज़ूक़ू अज़ाबल ख़ुल्द, हीउ जेको अज़ाब आहे इहो हमेशह रहंदो। बिमा कुंतुम तामलून, छाकाणि तव्हां कम ई अहिड़ा करे आया हो। वल्लज़ीन कफ़रू, जेके नापास थी उते पहुता जहन्नम में, लहुम नार जहन्नम, उन में जहन्नम जो अज़ाब आहे। ला युक़ज़ा अलैहिम, का ॿी डिसीशन न थींदी। ला युक़ज़ा अलैहिम माना वरी का कोर्ट कान वेहंदी, वरी को जज कोन वेहंदो, फ़ैसिलो थी चुको आहे। फ़यमूतू, भली इन में तव्हां मरो, वला युख़फ़ अन्हुम मिन अज़ाबा, जेके तव्हांखे अज़ाब तव्हांजे कोटा में मिलियो आहे, उन मां ज़री बि घटि कोन थींदी। कज़ालिक नजज़ी कुल कफ़ूरन, जेके हिन दुनिया में मूंखे न मञूं, बेवकूफ़ी ज़िंदगी गुज़ारनि, इन इहा ई सज़ा आहे। पोइ छा कंदा? वहुम यस्तरिख़ून फ़ीहा, उते वेही रड़ियूं कंदा। हाणे अज़ाब थींदो साईं, जेकॾहिं मिसाल तौरु हिकिड़ो हथोड़ो हणंदा, रड़ त निकिरंदी न, इहे रुॻो रड़ियूं हूंदियूं जहन्नम में। ऐं छा चवंदा? रब्बना अख़रिजना नअमल सालिहन गैरल्लज़ी कुन्ना नअमल। रब्बना, ए असांजा रब, अख़रिजना, हिन जहन्नम मां ॿाहिरि कढ, नअमल सालिहन, वञी वापसि नेक कम कंदासीं, सालिह कम कंदासीं, गैरल्लज़ी कुन्ना नअमल, जेके बुछड़ा कम कयासीं उहे सफ़ा कोन कंदासीं। पोइ अलाह साईं छा थो फरमाए? तव्हांखे इम्तिहान जे लाइ पूरो टाइम मिलियो। अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्कर फ़ीह मन तज़क्कर, चई तव्हांखे एतिरी उमिरि मूं ॾिनी जंहिंमें जंहिंखे सुधरणो हुजे या सुधरी वञे हा। व जाकुम नज़ीर, जॾहिं की मां पंहिंजा रसूल बि मोकिलिया तव्हां ॾे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तव्हां वटि आयो, तंहिंजे करे कुझु कोन्ह थींदो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त लक़द अज़रल्लाह इला अब्दिन अहयाउ हत्ता बलग सित्तीन व सबईन सना, अल्लाह साईं उन माण्हूअ जो
रड़नि ऐं कूकियूं जहन्नम में कंदो त साईं असांखे सेकंड चांस ॾे, इहो उज़ुरु क़बूल कोन कंदो जंहिंखे 60 या 70 साल उमिरि ॾेई चुको आहे। माना इम्तिहान जी ड्यूरेशन 60 साल आहे। जंहिंखे 60 साल मिलिया, हाणे इहो ईअं न चवे त साईं टाइम घटि मिलियो, अञा मां सुधरी पवां हा, त अलाह ताला उन माण्हूअ जो को उज़ुरु क़बूल कोन कंदो जंहिंखे 60 साल ॾेई चुको आहे या 70 साल। भली तव्हां तर्जुमो ॿुधो सही बुखारी। हज़रत अबू रज़िला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रिवायत करते हैं, आपने फरमाया अल्लाह ताला ने जिस शख्स को लंबी उम्र दी यहाँ तक कि वो 60 साल की उम्र पहुँच गया तो अल्लाह उसके उज़ुर को कबूल नहीं करेगा, तो सेकंड चांस ॾे न थींदो। 60 साल माना बाक़ी इन खां घटि आहे, 30-35 में मरी थो वञे, शायदि को अलाह बोनस ॾे, उहा अलाह जी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला फरमाए थो त वलो शइ न असां जेकॾहिं चाहियूं हा त हर इंसान खे पहिरीं हिदायत ॾेई छॾियूं, ईअं कोन्हे को। तंहिंजे करे छा थींदो, मरण महिल जेके फेल थींदा, हाणे ज़ाहिर आहे त ॾिसो न, असां हिते कासिमाबाद में रस्तो भुलिजी था वञूं, हुते जेकी सॼी दुनिया जा माण्हू हूंदा त जहन्नम ॻोल्हण बि त आसान त कोन्हे, त रब चए थो जा त कुल नफ़्सिन माहा साइकूं व शहीद, ॿ उनखे मिलंदा फ़रिश्ता, हिकिड़ो हूंदो जेको उनखे गेलींदो ऐं ॿियो शहीद, ॿियो जेको रिकॉर्ड खणी पियो हलंदो, छो त जहन्नम में तॾहिं हुनखे अचणु ॾींदा जॾहिं रिकॉर्ड ॾिसंदा। लक़द कुंत फी गफ़लतिन मिन हाज़ा, जे हीअ जेका सिचुएशन तव्हांखे क़ुर में ॾिसो न, हे क़ुर बि ईअं थो ॾिसी ॼण अखियुनि सां था ॾिसूं, ईअं आहे न सिचुएशन, त चए थो तो लक़द कुंत फी गफ़लतिन मिन हाज़ा, इन मामले में तूं गाफ़िल हुएं, फ़कशफ़ना अन्का ग़िता, हाणे तुंहिंजे अखियुनि तां पाठा लही विया आहिनि, फ़बसरुकल यौम हदीद, हाणे तुंहिंजी नज़र चिठी थी विया, हाणे तोखे सभु सम्झ में थो अचे। माना हिन दुनिया में असां अंधा थियो पिया हलियासीं, हिन क़ुर पाक खे कॾहिं माना सां कोन पढ़ियोसीं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त पोइ चवंदा, छा चवंदा, जॾहिं अलाह ॾाढो कंधु हेठि कर चवंदा रबना अफ़सरना, अलाह सी हाणे अखियुनि तां खोपा लही विया, हाणे सभु शइ चिठी ॾिसण में थी अचे, उहा समय न ऐं असांखे ॿुधण में सभु कुझु थो अचे, फ़र्ज़ न वापसि सेकंड चांस ॾे, न मल सालिया नेक कंदासीं, इना मूकिनून, असां यकीन कंदासीं। अलाह चए थो इहे अखियूं तव्हां हिन दुनिया में खोलियो हा, क़ुर में अहिड़ियूं ॻाल्हियूं अचनि थियूं जंहिंमें जेकॾहिं केरु माण्हू अखियूं खोले ॿुधंदो त हुनखे अलाह ते उन कुदरत जी मिसाल तौरु अलाह सी फरमाए थो, या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहू, हीअ क़ुर जी आयत आहे न, सूरत अल हज 73, चए थो चङो भला हिकिड़ी ॻाल्हि अलाह साईं चए थो थोरो कन खोले ॿुधो, मां कोन थो चवां, इहा बि क़ुर में आहे, फस्तमिऊ लह माना थोरो तवजह सां कन खोले ॿुधो, हिकिड़ो मिसाल चए थो मां तव्हांखे ॿुधायां थो, कहिड़ो, इन लज़ीन तदून मिन दूनिल्लाह, तव्हां अलाह जे दर खे छॾे जंहिंखे बि पुकारियो था, ला इलाहा इल्लल्लाह माना अलाह ताला सभु पावर पंहिंजे हथ में रखिया आहिनि, चए थो रब खे छॾे तव्हां जंहिंखे पुकारियो था, लई यख़्लुक़ू ज़ुबाबन, उन्हनि खे मख ठाहिण जो बि पावर कोन्हे को, छाजो मख ठाहिण जो बि पावर कोन्हे, बल्कि वलो विश्तमिऊ लहू, चाहे सभु गॾु अचे थियनि, पर चए थो इहो त छॾियो, व ऐं यसलुबहुम ज़ुबाब शयन, जेकॾहिं मख वात में का शइ खणी विझे, खंड जो दाणो, मानीअ जे ज़रड़ीअ जो दाणो, ला यस्तनकिज़ूहु मिनहू, जीअं हुनजो दाणो वात में ईंदो, हाणे दुनिया जी का बि साइंस उहो खंड हुनजे वात मां कढी कान थी सघे, रीज़न छा आहे त न हिनखे ॾंद आहिनि जो हुनखे खंड खे घोटींदी हूंदी, न हिनखे को मादो आहे, पाणी आहे, हिन में तेज़ाब भरियल आहे, जीअं दाणो हिन पाणीअ में वञे थो ॻरी थो वञे, सेकंडनि में, फ्रैक्शन ऑफ सेकंड में ॻरी वियो। हाणे जेकॾहिं खंड जो दाणो पाणीअ में ॻरी वियो त इहो खंड केरु हासिलु करे सघंदो, वञो वात पटे। कुकड़ जेकॾहिं मिसाल तौरु का शइ खाई थो वञे त ओॾी महिल कुहबो त उहो अञा उहो हाज़मे में वेंदो, उहो दाणा निकिरी सघंदा, सोन जी ज़रड़ी ॻीही वेंदो, कढी वठबी, लेकिन हिन में रब फरमाए थो त जेकॾहिं दाणो खणी वञे त तव्हां हुनखे छॾाए कोन था सघो, छाकाणि त हुनजो स्ट्रक्चर अहिड़ो आहे जंहिंमें हुनखे ॾंद ई कोन्हनि खे मादो कोन्हे, उहो पाणीअ में वञी डिज़ॉल्व थी थो वञे। हाणे इहो क़ुर इहा ॻाल्हि करे थो न, जॾहिं अलाह अहिड़ी ॻाल्हि थो करे, चए थो कन ॾेई ॿुधो नथा, चए थो ला यस्तनकिज़ूहु मिनहू, तव्हां उहा शइ वात मां कढी नथा सघो, ज़फ़ तालिब वल मतलूब, जेके इहे माण्हू तालिब मतलूब चवनि था, इहे कमज़ोर आहिनि, मख नथा ठाहे सघनि, तव्हांखे पुट किथां ॾींदा, तव्हांखे नौकिरी किथां ॾींदा जो रब खे छॾे तव्हां उन्हनि खां घुरो था। वरी मिसाल तौरु सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला
पखियुनि जी जीत जणनि जी फ्रीक्वेंसी ॾिनी, छो त हर पखी जीत जणा ॻाल्हाइनि था न पाण में। हाणे उहा हिकिड़ी फ्रीक्वेंसी असां वटि त कान्हे का, हुनखे मिली वई। वहुशिर सुलैमान जुनूदहू मिनल जिन वल इंस, माना कब्ज़े में ॾिनई हज़रत सलेमान सलाम खे जिन, इंसान, व तैर ऐं पखी पखण, जीत जणा, फ़हुम यूज़ऊन, ऐं उन्हनि खे विरहाए छॾियो वई। लश्कर सां पे आयो सुलेमान सलाम। त अॻियां कीलियूं जेके हूंदियूं आहिनि झंग में, जेके घर नंढा मथे ठाहींदियूं आहिनि, सो हता इज़ा अतौ अला वाद नमिल, उन कीलियुनि जे हिकिड़ी वादीअ ते आयो। अञा पहुतो कोन्हे, पर हिन कील वटि एंटीना आहे, एंटीना अञा हू 15-20 मिंट परते आहे। हिन कील हुन एंटीना मां मालूम करे वरितो त केरु पियो थो अचे, ऐं बल्कि न सिर्फ़ु ॾिसनि पर हुनखे वीडियो बि आहे हिन वटि अंदरि, जंहिंसां हुन सुञातो त केरु थो अचे। ॿुधो क़ुर, हता इज़ा अतौ अला वादिल नमिल, जॾहिं कीलनि जे वादीअ ते पहुचण वारो, कालत नमलतुन, त हिकिड़ी कील ऐलान कयो, या अय्युहल नमुल, ओ सारियूं कीलियूं, उदखुलू मसाकिनकुम, डुको ड्रोड़ो ड्रोड़ो पंहिंजे घरनि में घिड़ी वञो। बाबा कील हिकिड़ी होॾे आहे, हिकिड़ी हेॾे आहे, हिन अनाउंसमेंट कई, सभु ॿुधनि थियूं, छाकाणि त वॾे एंटीना आहे, अनाउंसमेंट जो सिस्टम आहे। छा थी चवनि मथां वरी अनाउंसमेंट में, ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदहू, न वेंदव त मतां तव्हांखे पेरनि जे हेठां चिभाटे छॾे। यहतिमन्नकुम माना कंहिंखे उखरीअ में कुटणु, वहुम ला यशुरून, उनखे ॾोह बि न थींदो, छो त पेरनि जे हेठां तव्हां अची वेंदियूं, हेठि पेरनि सां त कोन था निहार। तंहिंजे करे माकोड़ो का कील पेर जे हेठां अची थी वञे हलंदे, उनजो असांखे ॾोह न पवंदो, त हीअ हुनखे ख़बर ई कान पवंदी। माना त इहे कीलियूं एडवांस आहिनि, ई अनाउंसमेंट करे वायरलेस ॿियनि कीलियुनि ताईं मैसेज पहुचाए सघनि थियूं, बल्कि ईंदड़ परे जी शइ खे बि सुञाणनि थियूं, ऐं हिन वटि टीवी लॻल आहे अंदरि, जंहिंसां हुनजी पिक्चर हुननि वटि अची थी वञे। अलाह ताला इहो थो फरमाए। हे साॻी साइंस मां मूं खयो आहे त हिननि कीलियुनि वटि एंटीना आहे, जंहिंसां हू टेलीविज़न वांगुरु पिक्चर बि अची थी वञे, ऐं हुननि वटि इंफॉर्मेशन अची थी वञे, वरी ॿियनि कीलियुनि खे अनाउंसमेंट थियूं कनि, जंहिं ताईं आवाज़ु पहुची थो वञे। तंहिं ते जॾहिं हुनजी अनाउंसमेंट जो ॿुधी हज़रत सुलेमान, त हुन ताईं बि त आई न, छो त ॿोली त हू ॼाणे पियो। फ़तबस्सम ज़ाहिकन मिन कौलिहा, माना हुनजो अनाउंसमेंट ॿुधी मुश्कणु लॻो। केरु? हज़रत सुलेमान सलाम मुश्कणु लॻो। वकाल, ऐं पोइ अलाह साईं खे चए थो, रबी ओज़ेनी, अलाह साईं तूं मूंखे तौफ़ीक़ ॾे, अलाह साईं तूं मुंहिंजी मदद कर। कहिड़ी? अन अशकुर नेमतक लती अनमत अलई वला वालिदय, त मूंखे तौफ़ीक़ ॾे त हेॾी जो तो मूंखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, मूंखे मुंहिंजे पीउ खे, त असां तुंहिंजो शुकुरु अदा कयूं। माना शुकुरु अदा करण लाइ बि अलाह खां दुआ घुरणी पवंदी, त तौफ़ीक़ ॾे त असीं अलाह जो शुकुरु अदा कयूं। ऐं ॿियो छा? असांखे तौफ़ीक़ ॾे अन आमल सालिहन तरदा, त मां अहिड़ा अमल कयां जंहिंसां तूं राज़ी थी वञी। माना नेक थियण जे लाइ बि अलाह खां दुआ घुरणी आहे। अलाह जो रसूल पियो थो घुरे, अलाह जो नबी थो अलाह खे चए त मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजो शुकुरु अदा कयां ऐं नेक अमल कयां, तरदा, जंहिंसां तूं राज़ी थी वञी। व अदखिलनी बि रहमतिक फी इबादिक सालिहीन, ऐं पंहिंजे रहमत सां, मुंहिंजे अमलनि जे करे न, पंहिंजे रहमत सां मूंखे दाख़िल कर बानहनि, प्यारनि बानहनि में, जेके तुंहिंजा प्यारा बाना, माना मूंखे जन्नत ॾे। वरी साॻई सुलेमान सलाम वटि वरी छा थो थिए? फ़तफ़क़द तैर, हिकिड़ो पखी असेंबलीअ खां ॿाहिरि आहे, ऐं उहो कहिड़ो पखी आहे? हुदहुद। हीउ हुदहुद पखी लाइन लॻाईंदा न, चए थो यूज़ऊन, माना सभु हाज़िरी ॾींदा हुआ सुबुह जो। हे मौजूदु ई कोन हो, हे हुदहुद मौजूदु कोन हो। तंहिं ते फ़तफ़क़द तैर, त हिकिड़ो खुटल हो। फ़क़ालत हज़रत सुलेमान चयो, माली ला अरल हुदहुद, चई छो हुदहुद किथे आहे, मूंखे ॾिसण में कोन थो अचे। अम कान मिनल ग़ाइबीन, या जो गैर हाज़िर आहे। जेकॾहिं बिना इजाज़त जे गैर हाज़िर थिए थो, लउज़िबन्नहु अज़ाबन शदीदा, त इनखे मां सख़्तु अज़ाब ॾींदुसि। औ लअज़बहन्नहु, या ज़बह कंदोसांसि। औ लयातियनी बि सुल्तान मुबीन, या को रीज़न खणी अचे जेको मां एक्सेप्ट कयां। फ़मकस गैर बईद, थोरी देरि गुज़री, यकदमि हुदूद पहुची वियो। सलाम अलैकुम सर, बाबा ॾे ख़बर काथे हैं? चए थो साईं
ॻाल्हि ॿुध पहिरीं मुंहिंजी, फ़काल अहतु बिमा लम तुहित बिही, ए अलाह जा रसूल, ए अलाह जा नबी, मां तोखे हिकिड़ी अहिड़ी ख़बर ॿुधाई आहे जेका तो वटि कान्हे का। चैलेंज आहे न, त मां तोखे उहा इंफॉर्मेशन ॾियां थो बिमा लम तुहित बिही, जेका तो वटि इंफॉर्मेशन न आहे। हा पुछी छा थियो आहे? चई वजीत मिन सबइन, मां सभा जे इलाइक़े मां अचां पियो थो, बिनब ऐं यकीन, हिकिड़ी कंफर्म ख़बर खणी आयो आहियां तो वटि। छा करे आयो आहीं? चए थी मां ॾिठो इन्नी वजह तुम रातन, हिकिड़ी औरत मूंखे ॾिठमि, तमलिखुम, जेका राणी हुई उन इलाइक़े जी। तमलिखुम माना मलका हुई। व ऊतियत मिन कुल शइ, सॼी रिच कंट्री, हर शइ इन वटि हुई। वलहा अर्शुन अज़ीम, ऐं वॾो तख़्त ते वेठी हुई। छा थो अॻिते चए मूं ॾिठो, वञी ऑब्ज़र्वेशन कई, वजतहा व क़ौमहा यसजुदून लिशम्स मिन दूनिल्लाह, मां ॾिठो त सॼी क़ौम अलाह खे छॾे सिज खे पई सजदा करे। हाणे अॻिते छा थो हुदो चए, व ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, इहो सॼो शैतान हुननि खे इहो अमल शिरक जो मुज़यन करे ॾिनो आहे। फ़सदहुम, ऐं उन्हनि खे अहिड़ो चकर ॾिनो अथई जो रोके छॾियो अथई, अन सबील, सचे रस्ते खां, हिन रस्ते खां रोके ॾिनो अथई। जेको माण्हू हिन क़ुर खे तर्जुमे सां नथो पढ़े, इहो शैतान जो कमु आहे, जंहिं हिन खे हिन रस्ते खां, सचे रस्ते खां रोकियो आहे। त हुदुद बि चए थो त इन रोकियो आहे। फ़हुम ला यहतदून, तंहिंजे करे हिदायत कान मिलंदनि, हिदायत कान मिलंदी जेसि ताईं अलाह जी ॻाल्हि पाण न ॿुधंदो ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि न ॿुधंदो। हुदुद पाण थो ॻाल्हाए, चए थो अल्लाह यसजुदू लिल्लाहि लज़ी युख़रिजुल ख़बअ फ़िस समावात वल अर्द, चई चरिया थी विया आहिनि जो अल्लाह खे सजदो नथा कनि, जंहिंखे दुनिया जे ज़रे ज़रे जी ख़बर आहे। इन ते अल्लाह ताला क़ुर में चवे थो, मां वमा मिन दाबतिन फ़िल अर्द वला ताइरी यतीर बिजनाहिहि इल्ला उममुन अमसालकुम। अल्लाह ताला फरमाए थो त हिन धरतीअ ते जानवर वठो, पखी वठो, माकोड़ियूं वठो, उन्हनि जी सिविलाइज़ेशन, कम्यूनिकेशन, उथणी वेहणी, पाण में ॻाल्हाए, इन स्टैंडर्ड जो आहे जहिड़ो तव्हां इंसाननि जो सिस्टम आहे। भई कंहिं ॻाल्हि में असां खां बि वधीक एडवांस आहिनि, कंहिं ॻाल्हि में थोरा घटि, लेकिन चए थो उममुन अमसालकुम, इहे बि कम्यूनिटीज़ आहिनि लाइक यूअर सेल्फ, तव्हां वांगुरु। मां फ़र्रतना फ़िल किताब मिन शयइन, अलाह चए थो जेको मुंहिंजो डिज़ाइन बुक आहे न, जंहिंमें मां सभु शयूं कयूं आहिनि, उन में मां का ज़री शइ कान छॾी आहे, को डिफेक्ट कोन्हे, को उन में का ॻाल्हि कान्हे का। हिकिड़ी माकोड़ी आहे, उनखे कीअं थियूं टंगूं हलाए, उनजी लेंथ केतिरी आहे, उनमें ताक़त कहिड़ी आहे, कीअं खाधो खणंदी, कीअं हज़म कंदी, सॼो सिस्टम मूं डिज़ाइन करे हर शइ जो पंहिंजी किताब में रखियो आहे। सुम्म इला रब्बिहिम युहशरून, पोइ इन्हनि सभिनी खे अलाह जे आॾो जमा थियणो आहे। हाणे अलाह जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधूं था, पोइ जहन्नम में वञी चवंदा हल लना मिन शुफ़ा फ़यशफ़ऊ लना, चवंदा हाय हिन दुनिया में त वॾो ठगनि असां सां ठगी कई, आधा देग में आधा जेब वारनि असांखे चयो बाबा साईं शफ़ात कंदो, बची वेंदे। जहन्नम में चवनि था को कोन्हे शफ़ात करण वारो, आहे को। फ़हल लना मिन शुफ़ा फ़यशफ़ऊ लना, आहे को जो असांखे छॾाए। ऐं जेके नाहे नुरद, अलाह साईं सेकंड चांस ॾे, पर न अमल गैर लज़ी कुन्ना न अमल, बुछड़ा कम वरी कोन कंदासीं। अल्लाह फरमाए थो कद ख़सिरू, अड़े हलो नापास थी चुका हो, यू हैव फेल्ड, तव्हां खसारे वारा आहियो। कद ख़सिरू अनफुसहुम, पंहिंजे पाण खे फेल करायो अथव, खसारे में कयो अथव। व ज़ल अनहुम मा कानू यफ़्तरून, ऐं क़ुर खे छॾे जेके तव्हां आधा देग ऐं आधा जेब वारनि जूं स्टोरियूं ॿुधी शिरक बिदअतूं कयूं, इहे सभई शयूं जेके तव्हां लफ़्ज़ी तर्जुमो, ऐं इहे सभई शयूं ज़ाया थी वियूं, मा कानू यफ़्तरून, जेके कूड़ तव्हां ठाहिया या तव्हांखे ठहिराया विया। असुल ही आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो कनु खोले ॿुधो, ला तुल्हिकुम अमवालकुम वला औलादकुम अन ज़िक्रिल्लाह,
पंहिंजे औलाद में ऐं बिज़नेस में मशगूल थी रब जे कलाम खे न विसारियो। अलाह जी ॻाल्हि ॿुधो, वमई यफ़ल ज़ालिक, जेको हिन खे विसारींदो ऐं बिज़ी थी वेंदो, फ़उलाइकुमुल ख़ासिरून, इहे ई त फेल थींदा, इहे ई त खसारे में वेंदा। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो अॻिते, व अनफ़िकू, अलाह जे रस्ते में ज़कात ॾियो, मिसकिननि खे ॾियो, ग़रीबनि खे ॾियो, मिम्मा रज़क़नाकुम, जेको मूं तव्हांखे ॾिनो आहे। प्रॉपर्टी सॼी रब जी आहे, ज़मीन कंहिंजी आहे, दरिया कंहिंजा आहिनि, सभु शइ चए थो मुंहिंजी आहे, मुंहिंजीअ मां तव्हां कमायो था, इहे मुंहिंजो पैसो आहे। मी क़बल ऐं याति अहदकुमुल मौत, उन खां अॻे जो मौत अची वञेव, फ़यक़ूल, पोइ रड़ियूं करे चओ, रबी लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब, साईं थोरी चांस ॾियो, सेकंड चांस, अजलिन क़रीब माना कलाक 2-3 कलाक ॾींहुं, छा कंदे, उहा सदक, वञी साईं सभु माण्हुनि जा फ़ैसिला नाइंसाफ़ियूं छॾाईंदुसि, सदका ॾेई ईंदुसि, ज़कातूं ॾेई ईंदुसि। जे नियाणियुनि खे विरसो न ॾिनो अथमि त छोरनि खां पादर हणी उनजी प्रॉपर्टी वापसि वरी छोकिरनि में विरहाए ईंदुसि, छो त इहो बि त थींदो न, त हिकिड़ो इंसान जी जेका विरासत आहे उन में नियाणियुनि जो हिसो क़ुरान हिसा ॾिना। असां नियाणियुनि खे ॾेई 2-3 फिर्ज ऐं पलंगूं ऐं 2-3 सॿड़ियूं ॾेई ऐं हल मां घरु वञु ऐं सॼो पुट खे त हवाले कयूं, त हिते हिन जी मतिलबु इहो आहे, असांखे सेकंड चांस ॾे त असीं वञी पादर हणी सॼी प्रॉपर्टी पुटनि खां वठी नियाणियुनि खे ॾियूं, जेको हुनजो हक़ु आहे। व अकुन मिन सालिहीन, जे मां इहे कम करे छॾियासीं, पोइ असां नेक थी वेंदासीं, असांखे चांस ॾे। त अलाह ताला फरमाए थो, वलई युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जा अजलुहा, रब चए थो जॾहिं मुंहिंजो मौत जो सेकंड अची थो वञे न, त उन्हीअ खे मां हिकिड़ो सेकंड बि पोइ ते न कंदुसि। लफ़्ज़ी तरह वलई युअख़िर, अलाह मुअख़िर न कंदो, नफ़्सन कंहिं बि इंसान जो, इज़ा जा, जॾहिं ईंदो अजलुहा, उनजो अजल यानी मौत जो टाइम। वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून, बल्कि अलाह चए थो कन खोले ॿुधो, मां सॼो रिकॉर्ड तव्हांजो मूं वटि आहे, जेको तव्हां करे अचो था सॼो रिकॉर्ड मूं वटि आहे। इहो आहे अलाह जे क़ुरान जी ॻाल्हि, छा थो ॻाल्हाए, कीअं थो ॻाल्हाए, केॾो सिधो थो ॻाल्हाए। पर जेकॾहिं असां वटि इंफॉर्मेशन न वठंदासीं त पोइ ईअं ई थींदो। तंहिंजे करे अॼु असां तंज़ीम इस्लामी वारा जेके मुल्क में फ़हाशी वधी थी वञे, हाणे औरतूं 6-8 मार्च ते जुलूस कढनि थियूं, ऐं मां उन्हनि जा ख़ुतबा ॾिठा त यकीन कयो त मां त चवां थो औरतुनि खे हक़ूक़ वठण जो हक़ु आहे, उनखे विरासत मिले, उन्हनि खे जेकॾहिं जॉब आहे त जॉब मिले। लेकिन तव्हां भली वञी ॾिसो, बैनर ते शर्मगाह छापी अथनि ऐं पोइ लिखनि थियूं असांजी मर्ज़ी, हीअ शइ असांजी आहे। तव्हां ॾिसो वञी न, 8 मार्च ते इन में तस्वीरूं अचनि थियूं। ॻाल्हि इहा आहे, इन्हीअ जे लाइ असां हाणे औरतुनि जे ख़िलाफ़ु कोन था कयूं, असां रुॻो फ़हाशी ऐं बेहाई, तंज़ीम इस्लामी हमेशह पुरमंद रहंदी आहे। असां बैनर खणंदासीं, अॼु असां 3 बजे खां शाम 5 बजे ताईं नसीम नगर चौक ते उहो बैनर खणी बीहंदासीं फ़हाशी जे ख़िलाफ़ु। जे तव्हां सम्झो था त इहो बि तव्हां ते बि फ़र्ज़ु आहे त नहीयल मुनकर कयो, अॼु तव्हां इन मुज़ाहिरे में पोइ कलाक अचो, अधु कलाक अचो, 15 मिंट ज़रूरु शामिलु थियो। अॼु शाम जो 3 बजे खां, अॼु असांखे 3 ॾींहं करिणो आहे, नसीम नगर, सुभाणे वरी असीं कंदासीं लतीफ़ाबाद 7 नंबर चौक ते, ऐं वरी आख़िरी ॾींहं ते असां कंदासीं ॿियो जेको जिमखाना वारो चौक आहे इन ते, उहो बि साॻियो टाइम 3 खां 5 हुते, 3 खां 5 हिते। मां अलाह खां दुआ थो घुरां त अलाह साईं असां ते महिरबानी कर, असां तौबा कयूं था, असां ते मदद कर त असीं तुंहिंजो शुक्र अदा कयूं, असांजी मदद कर त असीं नेक अमल कयूं, असांजी मदद कर त असां इंसाफ़ कयूं। आमीन या रब्बल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाह।